मुआशरे में, किसी भी रियासत में ऐसे निज़ाम नहीं होना चाहिए कि अगर आप अमीर हो तो आपका इलाज हो सकता है, आपका जान बच सकता है, लेकिन आप अगर गरीब हो, आप अगर पसमानदा तबके से ताल्लुक रखते हो या पसमानदा इलाके से, तो इसका ये मतलब नहीं होना चाहिए कि आपका इलाज नहीं हो सकता है। और जब से मैं सियासत में खुद आया हूं तो मेरा ये पूरा कोशिश रहा है कि हम अपने आवाम को मुफ्त और मियारी इलाज की सहूलत फराहम करें, और वो मुफ्त, हमारा कोशिश ये है कि वो मुफ्त और मियारी इलाज उनका डोर स्टेप पे, उनके घर तक हम वो फैसिलिटीज पहुंचाएं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कोयटा में सिहत जी 11 मनसूबनि जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवण त अमीरी ग़रीब लाइ सिहत जो निज़ाम एकजोड़ो हुजणु घुरिजे। पीपी हमेशा अवाम दोस्त ऐं ग़रीब दोस्त सियासत कई आहे। बलूचिस्तान जे शहरनि जो हक़ आहे त खेनि मुफ़्त मयारी सिहत जूं सहूलियतूं मैसर हुजनि। सिहत जूं सहूलियतूं अवाम ताईं संदनि घर जे ॿाहिरां पहुचणु घुरिजनि। हुकूमत ठाहिण वक़्तु वज़ीर आज़म खे चयो त जेके सहूलियतूं सिंध में आहिनि उहे बलूचिस्तान में बि शुरू कयूं वञनि। एयर एम्बुलेंस समेत सहूलियत बलूचिस्तान में ज़रूरी हुई। अॼु हुन सहूलियत जो इफ्तिताह कयो वियो आहे। ईरान तरफ़ां 20 सालनि जे लाइ जोहरी प्रोग्राम रोकण क़बूलण जोॻो आहे। अमरीकी सदर ट्रम्प चयो त ईरानी यूरेनियम खे रुॻो दफ़न करणु काफ़ी नाहे, पर अमरीका उन खे पंहिंजे कब्ज़े में वठंदो। पाकिस्तान जी साज़िश में अमरीका सां थियल ॻाल्हियूं नाकाम न थियूं आहिनि, पर उहे ॻाल्हियूं मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। ईरानी वॾे वज़ीर अब्बास अराग़ची जी नई दिल्ली में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त ईरान जंग शुरू न कई हुई, रुॻो पंहिंजो दिफ़ा कयो। ईरान जंग बंदी क़ाइमु रखण जी कोशिश करे रहियो आहे। हुर्मुज़ में धमाकेदार सुरंगूं मौजूदु आहिनि। जहाज़नि खे महफ़ूज़ गुज़रगाह फ़राहम करण जे लाइ रहनुमाई कई पई वञे। हुर्मुज़ मां गुज़रण लाइ बहरी जहाज़नि खे ईरानी बहरे सां राबितो करणु घुरिजे। हुर्मुज़ जी चौधारी सूरतहाल तमामु पेचीदा आहे ऐं असां मदद करण जी कोशिश करे रहिया आहियूं। मंशात विकिरो कंदड़ औरत अनमोल उर्फ पिंकी जो 300 माण्हुनि ते नेटवर्क हुजण जो इंकशाफ। 20 औरतूं बि नेटवर्क में शामिल। जांच दौरान पिंकी ख़िलाफ़ 20 केस साम्हूं आया आहिनि। हेल ताईं जांच में पिंकी नेटवर्क सां जुड़ियल 300 नाला साम्हूं आया आहिनि। पिंकी नेटवर्क में 20 औरतूं शामिल आहिनि। पिंकी जे फ़ोन जो फॉरेंसिक करायो वियो आहे। संदसि मोबाइल मां 68 नंबर मिलिया, जिन मां 132 कराची जा नंबर्स आहिनि। एडिशनल IG कराची आज़ाद खान जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त 4 जवाबदारनि जा नाला ECL में शामिल करण लाइ मोकिलिया विया आहिनि। हीउ नेटवर्क सिंध ताईं महदूद न आहे। अनमोल उर्फ पिंकी 2018 में कराची मां शुरू कयो। ग़फ़लत में मुलविस पुलिस ऑफिसरनि खे हटायो वियो आहे। मंशा जे मसइले खे सियासी रंग ॾियण जी कोशिश कई पई वञे। मंशा जो मसइलो रुॻो सिंध जो न, पर पूरी दुनिया जो आहे। असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त मंशात खां पंहिंजे घरनि खे साफ़ कयूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जो सिंध असेंबली में ख़िताब चयाईं। मंशात जो नेटवर्क हलाईंदड़ अनमोल उर्फ पिंकी खे गिरफ़्तार कयो वियो। उहो इदारनि जी वॾी कामयाबी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां IBI बीजिंग यूनाइटेड टेक्नोलॉजी जे बानी चियान चाओ जी अॻवानी में चीनी कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां IBI ग्रुप जो पाकिस्तान में डिजिटल इकोनॉमी हेडक्वार्टर्स क़ाइमु करण वारे फ़ैसिले जी वाखाण। संदसि चवण आहे त IBI डिजिटल मैशत में सहकार, सीड़पकारी जी वाध ऐं सनती भाईवारी खे हथी ॾींदो। पाकिस्तान ऐं चीन जे विच में तारीख़ी लाॻापा आहिनि। हू हलंदड़ महीने जे आख़िर में चीन जे दौरे जो मुंतज़िर आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां अमरीका जे ॾखणी विच एशिया बाबति नाइब परॾेही वज़ीर पॉल कूपर जी मुलाक़ात। पाक अमरीका लाॻापनि ऐं विच ओभर जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। दहशतगर्दी मंशात ख़िलाफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हियूं थियूं। मोहसिन नक़वी चयो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जे दौर में पाक अमरीका लाॻापा वधीक मज़बूत थिया आहिनि ऐं ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा गहरियल एतमाद ऐं ॿितरफ़े सहकार ते ॿधल आहिनि।
रेकॉर्डिंग मंसूबे ते कम कंदड़ अमरीकी कंपनियुनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम कई वई आहे। पाकिस्तान ऐं अमरीका जे विच में सिधी रीत उॾामूं जल्द बहाल थियण घुरिजनि। गॾिजाणी में अमरीकी वक़्ती सफ़ीर नेटली बेकर, मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी पिणु मौजूद हुआ। IMF पाकिस्तान ते 11 नवां शर्त लागू करे छॾिया। गैस ऐं बिजली जी क़ीमतुनि में तब्दीली शामिल। IMF जे जाइज़े रिपोर्ट मौजूदु गैस टैरिफ में जुलाई 2026 ऐं फेबरवरी 2027 में तब्दीली थींदी। बिजली जी क़ीमत जनवरी 2027 में एडजस्ट कई वेंदी। नैब खे वधीक ख़ुदमुख्तियार ऐं शफ़ाफ़ बणाइण जो शर्त बि शामिल। चीनी सदर शी जिनपिंग ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे विच में मुलाक़ात। ट्रंप जो चवणु आहे चीन सां शानदार वापारी मुआदा कया आहिनि। असां केतिरा ई मसइला हल करे छॾिया आहिनि जेके ॿिया माण्हू हल न करे सघनि था। नथा चाहियूं त अमरीका ईरान वटि जौहरी हथियार हुजनि। चाहियूं था त हुर्मुज़ खुलियल रहे। हीउ मामिलो कीअं ख़तमु करणो आहे। चीन ऐं अमरीका जा ख़्याल हिकु जहिड़ा आहिनि। चीनी सदर ईरान सां हिकु मुआदो चाहे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन जो दौरो मुकमल करे वापसि रवानो। ईरान ख़िलाफ़ जंग जो को जवाज़ न आहे। सामूंडी रस्ता जल्द खुलण घुरिजनि। चीनी वॾी वज़ारत जो चवणु आहे ईरान ख़िलाफ़ जंग शुरू न थियणु घुरिजे। हा, ईरान तकरार हल कढणु अमरीका ईरान सां गॾु ख़िते जे मुल्कनि लाइ बि फ़ाइदेमंद आहे। खेनि जल्द ॻाल्हियूं ऐं राब्ता खोलणु घुरिजनि। जामे जटादार जंगबंदी तुर्त थियणु घुरिजे। अमरीकी सदर ट्रंप ऐं चीनी सदर शी जिनपिंग जे विच में केतिरनि ई मामलनि ते इतफ़ाक़ थियो आहे। ईरान मसइले जो को फ़ौजी हल न आहे। वतन जे दिफ़ा लाइ जंग लाइ तयारु आहियूं। ईरानी वॾे वज़ीर अब्बास अराग़ची जो सफ़ारतकारी जी तहफ़्फ़ुज़ हथी ॾियण जे लाइ राज़ी आहियूं। ईरान जे नुक़्ते नज़र सां हुर्मुज़ लंघ समूरे वापारी जहाज़नि जे लाइ खुलियल आहे। जहाज़नि खे ईरानी सामूंडी फ़ौज सां सहकार करणो पवंदो। ईरानी क़ौम अमन पसंदि आहे। जंग नतीजा आहे। मिरपुखास में जाली खातनि ऐं क़ीमती ज़मीनुनि वारे मुबैना स्कैंडल में एंटी करप्शन जी कार्रवाई। हिकु ॼणो गिरफ़्तार। एंटी करप्शन कार्रवाई कंदे मुबैना तौरु करप्ट ऑफिसरनि जे फ्रंटमैन इम्तियाज़ बुरफ़त खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि मूजिबि अॻूणे मुख़्तियारकार राशिद मियो जे इंकशाफ़नि खां पोइ एंटी करप्शन टीम कार्रवाई कई। हब में इमाम बारगाह वेझो घरू अणबता जवाबदार हथां माउ ऐं भेण भाउ क़तल थी विया। ज़ाल ज़ख़्मी। जवाबदार साक़िब घरबातनि मथां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि शमशाद ऐं संदसि पुटु आसिफ़ क़तल थी विया। घरवारी मरियम ज़ख़्मी थी पई। पुलिस पहुची जवाबदार खे गिरफ़्तार कयो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मौजूदु वाक़ियो घरू अणबणत ऐं ॾेती लेती जे तकरार सबबि पेश आयो आहे। सखर जिला के गोल टकरी पाड़े में घरेलू तकरार तां मुड़ुस सां ज़ाल क़तल। जवाबदार गुलाब रिंद पंहिंजी घरवारी राज़िल ख़ातून खे तेज़ धार वारी छुरी सां वार करे क़तल करे छॾियो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो घरेलू अणबणत सबबि नतीजो लॻी रहियो आहे। करमपुर भरिसां नसीर चाक जी पुल किरी पई। ॿ ॼणा दॿिजी फ़ौज। हिकु ज़ख़्मी। करमपुर मक्सी रोड ते ॻोठ नसला बिजाराणी वटि नसीर शाख जे पुल जो मरमती कमु हलंदड़ हो। मरमती कम दौरान पुल जी छित किरण सबबि 3 मज़दूर दॿिजी विया। क्रेन मशीन ज़रिए छित जा चापूं हटाए फ़ौत थियल 2 मज़दूरनि जा लाश ऐं 1 ज़ख़्मी खे कढियो वियो। पटीदन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जी एहतिजाजी रैली मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त 3 ॾींहंनि में 5 खां वधीक फुर जूं वारदातूं थियूं आहिनि। शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।